दुरूद मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुलंद आवाज़ वरे आवाज़ गजी गजी चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आलमीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब ना है हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुलन में गुलाब नाहे जमाल तुझो कमाल तुझो या रसूल अल्लाह खुदा कयो खुश खिसाल तुझो झलक ॾिठी जे मिठा अवांजी हशर जो उन ते हिसाब कोन्हे जॾहिं था बोलियो चपन खे चोलियो खंडरियूं ऐं माखियूं मखण था खोलियो अखर अखर आए मोती माणिक इहे त कंहिंजो खिताब नाहे जिस्म हाज़िर है दिलियों हाज़िर ये जिस्म हाज़िर है दिया दिल के बहाज़िर कयो तो दिमाग के बहाज़िर मां के कब्रिस्तान में नथो ॻाल्हायां मां चेहरनि जे विच में वेठो आहियां बुलंद आवाज़ सां गजी चवरायो ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुलन में ये जुमलो चवरायो इहे गुलन में
गुलाब ना है। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये असां फकीरन जो सवाल आहे। मिठा छॾियो हड़ मलाल लाहे अव्हां सां ओरिया अंदर जो ॻाल्हियूं हबीब तो हिजाब नाहे। सलानात मुस्तफ़ा अजीज़ान मोहतरम प्यारा दोस्तों अजीजो बुजुर्गो अल्हम्दुलिल्लाह हर साल जिया गालिबन हिन साल ये महफिल सजलवा मदीने वारे साईं जी मीलाद जी महफिल मतलवा आशिकन जो झुरमटवा मोहब्बत वारन जो मेड़ा कोआ अल्हम्दुलिल्लाह नात खान महबूब जा मदह खान भी मौजूद आहिनि। आलिम सगोरा भी स्टेज ते मौजूद आहिनि। सैयद सगोरा भी मौजूद आहिनि। अचो त अॼु सभु गॾिजी मदीने वारे साईं जो ज़िक्र ॿुधो। कंहिंजो ज़िक्र तूं ऐं मां कंदा आहियूं, कंहिंजो ज़िक्र असां जा दोस्त कंदा आहिनि। कॾहिं उस्ताद जो ज़िक्र शागिर्द कंदा आहिनि, कॾहिं मुर्शिद जो ज़िक्र मुरीद कंदा आहिनि, कॾहिं कंहिं वॾेरे कंहिं जागीरदार जो इहो ज़िक्र उन जा कमदार कारिंदा कंदा आहिनि। कॾहिं के ऑफिसर जो ज़िक्र उन जा अर्दली उन जा खिदमत गुज़ार कंदा आहिनि। असांजो दस्तूर त वॾन जो ज़िक्र हमेशा नंढा कंदा आहिनि। वॾन जो ज़िक्र हमेशा नंढा कंदा आहिनि। पर ॻाल्हि अची वञे रब करीम कानून मटाए छॾियो। मुझे जुमले ते न पहुतो, मुझी ॻाल्हि के न पहुतो। थोरो ईको घटि कजांइ सभा लाउड वारा, मुंहिंजो आवाज़ सम्झ में अचे माण्हू। प्यारा दोस्तों उस्ताद जो शागिर्द शान ॿुधाईंदो, मुर्शिद जो खलीफ़ो मुरीद शान ॿुधाईंदो, वडेरे जो कमदार शान ॿुधाईंदो। पर मदीने वारे साईं जी ॻाल्हि ईंदी आ त अल्लाह ख़ुद ख़ालिक वा मालिक वा राज़िक वा। अल्लाह जो मदीने वारो अब्द वा बानो वा मखलूक वा। पर मखलूक बि अहिड़ी जो शान रब पाण ॿुधाईंदो। हिकड़न चयो त नबी बशर असां वांगुर माण्हू आ। असां वांगुर जीअं असां शहरन में हलूं था, जीअं असीं शादियूं कयूं था, नबी बि ईअं शादियूं करे थो, ईअं बाज़ारुन में घुमे थो। रब करीम अहिड़न माण्हुनि खे हुकुम ॾींदे क़ुरान में इरशाद फरमायो त ए मुंहिंजे नबीअ खे पाण जहिड़ो चवण वारो, ए सोहबत वारो, ॿुधो मुंहिंजे नबीअ में ऐं तव्हां में फ़र्क़ु हे आ जो मुंहिंजो नबी यो ॻाल्हाए त इन जो ॻाल्हाइण क़ुरान हूंदो आ। निहारे त निहारे क़ुरान हूंदो आ। जे मदीने वारो मदीने में रहे त मदीने में रहण बि क़ुरान हूंदो आ। जे मदीने वारो मक्के में अचे त मक्के में रहण बि क़ुरान बणजी पवंदो आ। चओ न सुभान अल्लाह। मदीने वारो साईं नेण खणी ॾिसे, हेरे हेरे तवज्जो कयो। जनरेटर भी स्टार्ट थींदो, लाउड भी हलंदो। पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा जॾहिं मदीने वारे साईं जो ज़िक्र कंदा हूं पोइ असांखे कंहिं लाउड जी ज़रूरत न आहे हूंदी। सुभान अल्लाह। बस दिल में इश्क मुस्तफा हुजे, ज़बान में तासीर ताकत अल्लाह पाण अता फरमाईंदो। सुभान अल्लाह।
जेडी मल मदीने वारो साईं मक्के में रहे तो उन्हें जो मक्के में रहन कुरान बणजी वींदो आ। शाम में वने तो शाम वञण भी कुरान थी वींदो आ। बल्कि मदीने वारो चादर पाए सुम्हे तो इन्हें जो चादर पाए सुम्हण भी कुरान बणजी पवंदो। चो न सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या चुप जियो बड़े आवाज चो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले ताजदार के अल्लाह एड़ो शरफ अता कयो जो मदीने वाले साईं जो को मद मिसल नसीर कोन्हे को। मदीने वारो साईं सीरत मदीने वारो साईं ये हले तो रब जो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। मुझा महबूब सुना तुझे शेर करण के कुरान में लिखा तो 1400 साल बाद में अचण वारा जिमल तुझो जिक्र बुधन तो उन्हन के खबर पवे तो कोई मिस नीमत नहीं दी। सुभान अल्लाह। जलसे वारन चवा तो साईं कुरान हदीस पे बुधाए जाए पर शेर घना बुधाए जाए। कोई मिस नी ढोलण दी चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दी। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं थे अल्लाह नबियन जो सरदार बनायो। मदीने वाले ताजदार थे अल्लाह मलाइकन जो कायद बनायो। मदीने वाले ताजदार के अल्लाह नबियन जो इमाम बनायो। मखलूक में सब का वधीक अशरफ ऐं आला बनायो जो मदीने वाले साईं जी जेडी मल ज़ात जो जिक्र अचे त रब करीम फरमाईंदो आ ओ मोहम्मद करीम जा गुलामो मुझे नबी सुने जो अदब कयो। मुझे महबूब जे आदो ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी। आवाज सा न ॻाल्हाईंदा वञो बल्कि चुप करे ॿुधंदा वञो त मुंहिंजो यार छा थो ॻाल्हाए गुफ़्तार कहिड़ी थो करे मुंहिंजो महबूब गुफ़्तो कहिड़ो थो ॻाल्हाए। जेॾीमहिल ॻाल्हाए त हीअं अदब सां वेही गोॾा भञी चुप करे महबूब जे चेहरे में ॾिसी ॿुधजो त महबूब छा थो ॻाल्हाए। दस्तूर ही हुयो जो जनी मल नबी आया तो उन्हें जी कौम वारा उन्हें नबी वट ईंदा हुया चवंदा ओ नूह ओ आदम ओ शुएब ओ दाऊद नालो वठंदा हुयस। कुरान में रब जो फरमाए त जीअं हज़रत सैयदना आदम के उन जी कौम वारन चयो वकुलना या आदम मुस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह। अल्लाह हजरत आदम के चयो ओ आदम तू ऐं तुझी घरवारी वञी जन्नत में रहो। हजरत नूह के उन जी कौम वारन चयो कील या नूह।
चयो ओ नूह हजरत इब्राहिम के रब फरमायो या इब्राहिम आरिद अन हाजा अल्लाह नालो वठी सद कयस मन नबियन के कौम वारन नाला वठी सद कया उनन जो नालो वठी रब पुकारियो जेडी मल वारो आयो तुझे मुझे हबीब जो वारा दिल खुशादी करे दिल दिमाग हाजिर करे इंशाअल्लाह हाय हाय नबियन जे जिक्र आयो नबियन जी गाल आई नबियन जा नाला वठी रब सद कयो हजरत सैयदना यहया के रब ने फरमायो या यहया खुदिल किताब बिकुवा हर नबी के रब नालो वठी सद कयो उन जी कौम वारन नाला वठी सद कया उन जी कौम कबीले वारन पंजे नबी के नाला वठी सद पे कया वारो आयो तुझे मुझे हबीब जो चो न सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी जेडी मल गाल आई तुझे मुझे हबीब जी गाल आई तो रब करीम फरमायो ला तजअलू दुआ अर रसूल कुरान कौन था पढ़न पोता शेर पढ़न भैया तो कुरान मुंह ते घुमाया अल्लाह करे को कुरान बुद्धि मन को सुधरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब तो फरमाया ला तजअलू दुआ रसूल जिनमल मुझे महबूब जी बारगाह में अचो मुझे यार जे दरवाजे ते अचो मुझे महबूब जे सामो अचो ओ दुनिया वारो ओ मक्के मदीने वारो ओ सोहबत गुरवारो मता मुझे यार जो नालो वठो मता मुझे महबूब जो इस्म वठो बल्कि महबूब जे सामो भी हथ अदब जा बथी चवंदा वञो या रसूल अल्लाह नज़र फरमाइयो या हबीब अल्लाह करम फरमाइयो चो न सुभान अल्लाह मुझे महबूब के इए न सदीदा वञो जीअं हिक ॿिए खे सदीदा वञो मौला पो कीअं सॼऊंस रब तो फरमाए ए मुझे महबूब जा गुलाम मुझे महबूब के इए न सदीदा वञो बल्कि हीअं चवंदा वञो वकूलुन सुरना ओ महबूब असां ते नज़र करम कयो नज़र कयो जेड़ो तेड़ो आया तुझो आया दर्द बीचो बीठो गोलो गुलाम पुकारे हंजू वेठो हर दम हारे बीठो गोलो गुलाम पुकारे ओ दिसी बिछड़ा मीर मदायूं धक ढोलण ऐब कचायूं आयो पांध गिचिया गल पायूं बीठो बाबे पतिया खानी हारे गले घोड़ा हर दम हारे बीठो गोल गुलाम पुकारे फरमायो जेमल मुझे महबूब जे दर ते अचो तो मुझे महबूब का आवाज मथा न कजो महबूब के इए न सदींदा अचो जी यारन के सदींदा आयो जी प्यारन के सदींदा आयो जी दोस्तन के सदींदा आयो इहे बि न सद कंदा वञो अदब है जो मुझे पिरिय खां जे सामो सोर सा न गल्हाए जो जे डाठिया गल्हाए अंतहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरू सोर सा गल्हाइंदो बुधो दुनिया वारो मुझे
महबूब जी बारगाह में वनी लाठिया गालायो त मां अल्लाह ऐलान थो कयां जेके भी नमाज़ूं पढ़ियव जेके भी इबादतूं कयव जेके भी रोज़ा रखियव मदरसा ठहरायव जो कुछ नेकीअ जो कम कयव अंतहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। मदीने वारा पिरी प्यारा असा गरीबन जो पार तू थई मदीने वारा पिरी प्यारा असा गरीबन जो पार तू थई कादे विदा दर छदे विचारा छदे विचारा असा गरीबन जो पार तू थई मदीनो मिठड़ो इहा जन्नत रखाई रब वडी आ इज्जत साईं मदीनो मिठड़ो इहा जन्नत रखाई रब उत वडी आ इज्जत ॾिसो अखियुनि सां हली नज़ारा ॾिसो अखियुनि सां हली नज़ारा असां गरीबन जो पार तू थई कुरान पढ़ियो ही कोन थम अञा मां पंहिंजी तकरीर जो मुक़दमो शुरू कयो तकरीर शुरू ही कोन कई मदीने वारा पिरी प्यारा असां गरीबन जो पार तू थई असां गुनाहन में कार आयूं बुरा बराबर बेकार आयूं असां गुनाहन में या रसूल अल्लाह कार आयूं बुरा बराबर बेकार आयूं अवां में आयूं उम्मीद वारा अवां में आयूं उम्मीद वारा असां गरीबन जो पार तू थई सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह कयो कर्म जी निगाह हाणे समझो मुझे महबूब ताईं असांजो हाल नथो पहुचे मता समझो त हे जेको हिते वेही सुभान अल्लाह दा चओ हिते वेही दुरूद था पढ़ो मुझे महबूब के खबर नाहे पुट मदीने वारे ताजदार फरमायो आ जेको मोहब्बत मां इश्क अदब मां मुते दुरूद पढ़ंदो आ उन जा सद बुधंदो बया जवाब दींदो हाय हाय भला जे मोहब्बत नाहे दुनिया तेरे हेरे तवज्जो सा साईं दा फरमाया भला जे असा जड़ा गुनाहगार असा को बायजीद मुस्तामी जड़ा त आशिक आयूं 1400 साल बाद में अचण वाला गुनाहगार भला असा जी मोहब्बत एडी वडी नाहे पर मदीने वारो साईं तो फरमाए हिते वेही सोहबतपुर में वेही दुरूद पढ़ो अल्लाह जा मलाइक दुनिया जी हर कुंड कुड़छ में घुमन था पिया कन्न लायो बुधन था पिया किथे ता महबूब जा गुलाम दुरूद पढ़न इत्ते दुरूद पढ़ो न थई मलाइक ये दुरूद खणी गुंबदे खजरा में अरबी जाम जे हुजूर अचे पेश कया या रसूल अल्लाह सोबतपुर वारन आशिकन तो दे दुरूद पढ़वा महबूब लिखो न नालो पंहिंजे रजिस्टर में नालो लिखनो फिलाने पुत्र फिलाने शहर वारे फिलानी कौम कबीले वारे मुते दुरूद पढ़ियो क़यामत जो ॾींहुं थींदो उम्मती ईंदो तो अमल खुटंदस बे अमल हूंदो गुनाहगार हूंदो गुनाहन जे करे जहन्नम ॾे वेंदो पर मुंहिंजो दुरूद जे सबबा दुरूद पढ़ण जे करे वो रजिस्टर में जेको नालो लिखियलो नूर वारे रजिस्टर वारो
नालो ॾिसंदुस हे त मुंहिंजो गुलाम आ मूंते दुरूद पढ़ण वारो आ कीअं थो जहन्नम ॾे वञे कीअं था मलाइका खयो वञनि सुञाणंदो मांस मलाइकनि खे चवंदो मांस मोटाए वठी हलो मीज़ान वरी अमल तुरंदा खीसे मंझा चित्र कढी दुरूद वारी ओ नालो जेको अॼु दुरूद पढ़ी अमलन में रखंदो मांस अल्लाह फरमाईंदो जेको दुरूद वारो आ कमाल वारो आ शान वारो आ जन्नत वारो मलाइको हुयो जन्म जो हकदार पर अरबी जाम ते दुरूद थो पढ़े वठी वञोस जन्नत दे यार एड़ो मिलो जो वञी खैर थिया यार एड़ो मिलो जो वञी खैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ही न हो मदनी एड़ो मिलो जो वञी खैर थिया दुरूद पढ़ण वारनि खे सुञाणंदसि दुरूद वारनि जा चेहरा बि सुञाणंदसि उन जे पीउ खे उन जी माउ खे क़ौम कबीले खे बि सुञाणंदसि हिते वेही जेको यार जे अचण ते खुश थो थी इहो बेसबब नाहे फज़ूल नाहे गलत नाहे बल्कि मदीने वारे साईं जी मोहब्बत जी करे महबूब जे शिफाअत जो हक़दार था थियूं सुभान अल्लाह वो मदीने वारो साईं जेॾी महिल आयो त रब फरमायो त दुनिया वारो मुंहिंजो महबूब कहां वञा उन्होंने चयो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम महबूब तू त असा वांगुर बशर ही मानू ही जी असा बशर हूं जी आदम जा औलाद असा तीअं तू बि जी असा शादियूं कयूं असा गमियुनि खुशियुनि में हुजऊं तीअं तू बि ईअं ई जी असा बशर हूं असा वांगुर ही रब फरमायो क़ुरान खे अॻियां बि त पढ़ो तव्हां वांगुर कीअं थी ओ महबूब खे जेको मुंह सां ॻाल्हाईंदो आहे महबूब जो मुंह सां कचहरियूं कंदो आहे अरे सोबतपुर वारो कसम अथव अल्लाह जी ज़ात जो मां कसम सां थो पुछांव अॼु ॾींहं ताईं कंहिं मलाइक ॾिठो आहे जिन त गॾु था रहनि भला कंहिं जिन ॾिठो आहे साईं दा फरमाया हर इंसान जे कुल्हनि ते मलाइक वेठा किरामन कातिबीन कुरान दो फरमाया यअलमून मा तफअलून जेको बि तव्हां ॻाल्हायो ॻोल्हायो था सभु लिखनि था पिया 24 कलाक गॾु कुल्हे ते चढ़िया वेठा कसम अथव अल्लाह जी ज़ात जो ॾिठा मतां तव्हां ॾिठा हुजे भला तव्हां न सोबत वारनि सदोरनि ॾिठा हुजनि कांव खोरन ॾिठा हुजनि मतां उन्हनि ॾिठा हुजनि कसम खणाए पुछजनि था हे कुल्हनि ते मलाइक वेठा अथई पर मदीने वारे साईं फरमायो अल्लाह तो फरमाए त महबूब मुंहिंजो महबूब नथो चवे मां अल्लाह तो चवां त मदीने वारो साईं मूंखे ईअं पियो ॾिसे जो अखि न हेॾे थी न होॾे थी महबूब मुखे तके पियो इए पियो ॾिसे जो अख हेॾे होॾे न थी बस मुंहिंजे जलवे में मुस्तग़रक़ हुयो दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फुआद मा रआ अख त हेॾे होॾे थी कोन पे अफतो मारूनहु अला मा यरा कुरान तो फरमाए मुझे महबूब से झगड़ो था कयो रब जो दीदार कयो थई या न कयो थई मां अल्लाह तो फरमाए अफतो मारूनहु अला मा यरा वलकद राह नस्लतन उखरा सोबतपुर वालों ने महबूब वरी दीदार कयो पे हदीस एड़ी हदीस तो बुधाए दिल ठरी पवंदई
मता केर चवे साईं या किथे लिखियल वा केड़े किताब में आलिम सगोरा वेठा आहिनि इन्हनि खां पुछजो जेको बि हदीस जो नंढड़ो तालिब इल्म हूंदो न उनखे हिन हदीस जी ज़रूर ख़बर हूंदी हर मुस्तनद किताब जे अंदर हदीस जे मुस्तनद किताब में इहा रिवायत वा मदीने वारा साईं हिकड़े ॾींहुं फज्र नमाज ते देर सां आया सोबतपुर वारो हेॾे तवज्जो सां मदीने वारा साईं फज्र नमाज ते देर सां आया घणी देर थी वई असहाबन चयो त असांखे ईअं लॻो जो मथां असांजी नमाज निकिरी न वञे महबूब करीम आया महबूब करीम जी आया कड़ में जो नमाज फर्ज होयो अदा कयो वयो ओ महबूब करीमन फरमायो ओ असहाबियो मुखा पुछो छो न था मां अज छो देर सां आयो नमाज ते छाजे ला देर सां आयो पुछो मुखा ओ गुलामो ओ अबू बकर ओ उमर ओ उस्मान ओ अली मुखा पुछो छो देर सां आयो गुलाम ने अर्ज कयो या रसूल अल्लाह अहां पाण बुधायो मदीने वारे ताजदार फरमायो सोबत परवारो बुधो मदीने वारे ताजदार फरमायो ओ असहाबियो बुधो नमाज पढ़ी पंजे पढ़म पढ़ी ये वेठो यो नजर करे मथे ॾिठो मां ॾिसां त तोखे ॾिसां तूं ॾिसी त मूंखे ॾिसी तूं ॾिसी त सोबतपुर जा जलवा ॾिसी जेकबाद या रौनकों ॾिसी कोयटा जो रौनकों ॾिसी पर कुर्बान वञा मदीने वारा तुझे शान मदीने वारे ताजदार फरमायो ये तहज्जुद पढ़ी वेठो हुयुस ये जो नजर करे ॾिठुम ये जो ॾिठुम त मुंहिंजो रब हसीन सूरत में मुंहिंजे आॾो हुयो मुहद्दिसीन किराम मलाउल आला वारी हदीस जे नाले सां मशहूर कयो मदीने वारे साईं फरमायो ईअं ॾिठुम मुंहिंजो रब हसीन सूरत में मुंहिंजे दूबतो मुंहिंजे रूबरू मुंहिंजे साम्हूं हुयो मुंहिंजे रब फरमायो ओ मोहम्मद मुंहिंजो जीउ चवां मौला ओ मुझा हबीब ओ मोहम्मद करीम उठाए मलए आला जे मथा अर्श मुअल्ला का मथे हिकड़ी जगह आ जो नालो मलए आला वा रब फरमायो महबूब इने मलाइक इने मकाम ते वेठा आहिनि हिक बे में बहस था कन महबूब उठाए केड़े मामले में गुफ्तगू था कन पिया मूं चयो मौला मुखे खबर नाहे रब फरमायो ओ महबूब वरी बुधा क्यों मौला खबर नाहे वरी टीहर रब फरमायो महबूब बुधा मूं अर्ज कयो मौला मुखे खबर नाहे साईं अंदा फरमायो मुझे रब फरमायो महबूब मुझे वेझो थी मां रब जे वेझो थी यारन के भाकुर पड़ींदो दोस्तन जे वेझो थींदो पर मदीने वारो जेडी मल वेझो थींदो त रब जे वेझो थींदो हजरत क़िबला कुतुब आलम पीर मिठा रहमतुल्लाह अलैहि जे रूह बरोड करे चयो छातो फरमाए जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो जिथे जो वेखी नामे मोहम्मद जिथे जो वेखी नामे मोहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना एहन कोई राज निराले आशिक से माशूक विचाले एहन कोई राज निराले छोड़ मसले कुल जुज़ वाले छोड़
मसले कुल जुज वाले ओ मुफ्त न मगज खपेंदी रहो जेकर चाही अब को मिलना अन्ना बशर दा नशोर मचा अन्ना बशर दा नशोर मचा दो विच यूहा दे दी टिका दो आ भैया इंसाफ जो पा दो आ भैया इंसाफ जो पा दो मुफ्त न मगज खपेंदी रहो जेकर चाही अहद को मिलना मदीने वाले ताजदार फरमायो मुझे रब फरमायो महबूबा वे छोटी तुम रब जे वे छोटी रब मुझे वे छोटी अल्लाह पंजे शान मुताबिक पंजे कमाल मुताबिक पंजे इज्जत मान मर्तबन मुताबिक पंजा मुबारक हथ मुझी पुठिया दे रहते अकीदो याद करन जो असा सुन्निन जो अकीदो आ त अल्लाह जा हथ उन जे शान मुताबिक तो मुआंगुर ना है अल्लाह तो मुआंगुर ना है असा वांगुर ना है अल्लाह जी सूरत उन जे शान मान मकाम मर्तबे मुताबिक साईंदा फरमाए जेडी मल मुझे रब जा हथ मुझी पुठिया दे पया बिन फणन जे विच में मैं जेडी मल हथ लगा रब करीम जे मु पंजे सीने में कुछ हुयो जो कुछ थियो जो कुछ थी रहो आ जो कुछ थींदो हर शय जो इल्म मूं वट अची वयो कुरान में रब फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम महबूब जो कुछ न पियो जानी सब जो सब पढ़ाए छॾियो मां पढ़ायो माए वेठो महबूब मदीने में आ एॾे तवज्जो सां मदीने वाले साईं जे विसाल खां चंद ॾींहं पहिरीं मुंहिंजा महबूब ओद जे मैदान ते ओद जे मैदान ते फरमान मुंहिंजो मिंबर खणी अचो पोइ महबूबनि जो मिंबर लॻायो महबूब मिंबर ते चढ़िया जीअं मां तव्हांजे आॾो कुर्सी ते वेठो आहियां महबूब पंहिंजी कुर्सी ते जलवा फरोज़ थिया फरमान अल्लाह जी इज़त जो कसम हेॾे हेॾे तवज्जो सां रब जे हबीब फरमायो अल्लाह जी इज़त जो कसम ओ असहाबियो ओ अबू बकर उमर उस्मान अली ओ तलहा जुबैर ॿुधो अल्लाह जी इज़त जो कसम अॼु मदीने में हिन महल हिन जगह ता मां जन्नत के पंहिंजे अखियुनि सां थो ॾिसां सुभान अल्लाह बीठा मदीने में न ॾिसन जन्नत का पिया इल्म तो वट कान यकून जो हुक्म तो वट कुन फयकून जो इल्म तो वट कान यकून जो हुक्म तो वट कुन फयकून जो ये मिट्टी जो धूड़ दसी थी तूफान लगो वा चूड़ो थियो मिट्टी धूड़ दसी थी वई ये मिट्टी के इशारो करे मदीने वाले साईं फरमाए कुन अबू खैसमा थी पो छा फरमाए अबू खैसमा थी पो ये आंगुर जो इशारो जो के न मिट्टी हटी द अबू खैसमा पंहिंजे घोड़े सुधो अचे सामने साईं इल्म तो वट कान यकून जो हुक्म तो वट कुन फयकून जो आही नूरी नबी निर्वार तू आही सुनो सखी सरदार तू मुझा मदनी मिठा मुझा सैयद सच्चा सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा मदनी मिठा तुझे मां सब जग जुड़िया सिज चंद्र रोशन था गुलटिया
हजरत सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह आयो महबूब वटि या रसूल अल्लाह बुधायो तो सही त अल्लाह सब का अग में कंहिंखे खलकियो मदीने वाले साईं फरमायो अल्लाह पंहिंजे नूर मां मोहम्मद जो नूर खलकियो मुसन्नफ अब्दुल रज़ाक जी रिवायत आहे साईं दा फरमाया न अल्लाह पंहिंजे नूर मजा मुंहिंजो नूर खलकियो वो मुंहिंजे नूर मां जग ठया अर्श कुर्सियूं गद्दियूं तारा कुतुब सब ठया इंसान ठया जिन ठया मलाइक ठया पर सब ठया महबूब जे नूर में सुभान अल्लाह मदीने वाले साईं जो इन रिवायत मूजिब महबूब जो मट मिसल आहे ही कोन महबूब जड़ो को आहे ही कोन जे हुजे हां त उन मंझा कायनात ठही हां न महबूब मंझा कायनात ठही मना मुझे महबूब जड़ो सजे जग में को कोने जेकॾहिं मदीने वाले साईं खे मदीने वाले ताजदार खे चइजे त महबूब बशर है त मदीने वाले साईं जेॾी महिल मेराज कयो हो न त बशरन जा सरदार मस्जिद अक्सा में रहिजी विया महबूब अॻिते वरी जे चइजे त महबूब नूर हिन त नूरी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन सिदरतुल मुंतहा ते बीही वियो मदीने वारो अञा अॻिते मना मना इंसानन जे अंदर जेके उन्हनि जा सरदार आहिनि उहे सरदार बि महबूब जे महबूब हिनन खां बि भलो त हुनन खां बि भलो असां अहले सुन्नत जो अकीदो आहे महबूब बशर वा त बशरियत संदन सिफत वा महबूब नूर आ त नूर बि संदन सिफत वा हकीकत महबूब जी छा आहे रब जाने रब जो हबीब जाने असां चवंदा हूं सूह सब तो देख कमर बजो कसम कौन तो जड़ो ॾिठम रब जो कसम सूह सब तो देख कम रब जो कसम सही कौन तो जड़ो ॾिठम रब जो कसम एक झलक तुझी लखन जा होशन्या आलिमन विसरियो इल्म रब जो कसम कौन तो जड़ो ॾिठम रब जो कसम सूह सब तो देख रब जो कसम कौन तो जड़ो ॾिठम रब जो कसम सोबतपुर वारो जेडी महिल इहो महबूब आयो न इन शान वारो महबूब जेडी महिल ॼाओ त रब फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर इंसानो काने मूं पंहिंजो नूर मोकिलियो अम्मा आमिना चयो त मायूं चवंदियूं न मूंखे पुट ॼाओ मायूं चवंदियूं न मूंखे धीउ ॼाई मूंखे औलाद ॼाओ पर मदीने वारे साईं जी माउ चयो त ख़रज मिन्नी नूरा मूं मजा त नूर निकतो नूर बि कहिड़ो जो वेठी मक्के में हुई सॼी दुनिया जा किनारा पंहिंजे अखियुनि सां धके पई एड़ो महबूब असां के अल्लाह दिनो असां जो हक आ त इने महबूब जे अचण ते खुशी मनाई त कचे खुशी न करे बुधायो पुट तव्हां के बुधायो त मदीने वाले साईं जो मट मिसल केर कोने महबूब जो हमसर केर कोने महबूब जहिड़ो केर कोने पर जेॾीमहिल महबूब ॼावा त उन जी मां महबूब जी अम्मा थी चवे त मुंहिंजे बच्चे जहिड़ो को हसीन सोनो जमील आई महबूब जो चाचो चवे थो त महबूब जेॾीमहिल ॼाए त तुंहिंजे नूर सां ज़मीन जा किनारा रोशन थी विया महबूब जी बारगाह में महबूब जी दरबार में महबूब जे मिंबर ते महबूब जे साम्हूं पी हसन बिन साबित तो चवे त महबूब तो जहिड़ो बच्चो कंहिं माउ ॼणियो ई कोन्हे
महबूब जिए तू आए जिए तुझो विलादत थी तो जड़ो को हसीन तो जड़ो को जमील तो जड़ो कमाल वारो तो जड़ो जलाल वारो जमाल वारो इज्जत वारो मान वारो मर्तबे वारो एड़ो को मदीने वाले साईं खबर तई छा कयो महबूब पंज मिलाद जो तज़किरो बुधी हजरत हसन के पंजी चादर लाए कुल हंगे रखी हसान मुझी नात गाई दो वञ मुझी सना गाई दो वञ मां मोहम्मद तो के दुआ थो ॾिया मुझा नात खान मुझी नात गाईंदा उन्हन जी मदद जे लाइ फरिश्ता वो मुंह में खुंज न विझबा मुंह के सोढ़ो न कबो दिल मंझ विस विसा अचन त कढी चओ त असां आशिक़ नबी असां जो नबी मां हर मिलाद जी मजलिस में इहो मिसाल दींदो हां तोखे पुट जमे ख़ुशि थींदे या न थींदे तुंहिंजो लिमरो सिंघरो पुट जमे त ख़ुशी करी कायनात जो ताजदार जमे त चई दलील दे इन गाल खां जॾहिं बुढ़ी मरी वञी आ तो के मां ई न ॼणे आ जो मुझे महबूब जे अचण दे चवी तो त मिलाद कजे या न कजे असां अहले सुन्नत जो अकीदो आ मिलाद मल्हाइण वारा मुझी तकरीर खत्म थी बस मां पंहिंजी तकरीर खत्म तो कयां हिन शेर ते मिलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा मिलाद मल्हाइण वारा मिलाद के मल्हायो के मिलाद मोहम्मद आसिफ मिलाद मल्हायो मिलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा पोहण नीह मंझाई नारा चो या रसूल अल्लाह चो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह चो जो मुखे तो सोलो बुधण में अचे या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मिलाद अमल ईमानी या नीह वरन निशानी साईं मिलाद अमल ईमानी या नीह वरन निशानी आहे आशिक ले आसानी पर सोबत पुरवारा दुश्मन ले आकानी पर दुश्मन ले आकानी बेहो पिरत वारन जो पारा बेड़ो पिरत वारन जो पारा हणो नीह मछा ही नारा चो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह एहसान अल्लाह साईं अकयो इनई मोहब्बत जो ही मोकियो अदा मिलाद न था क्यों न क्यों पर मिलाद खो था रोक्यो मिलाद न था क्यों ना क्यों मिलाद खो था रोक्यो रोकी दो किया मुड़ंदा मोहब्बत वारा रोकी ने तो छारो के करते तकरीर फेसबुक ते मूं ॾिठी हिकिड़ो मौलवी आहे सऊदी अरब जो हीअं क़ुरान खई बीठो चए थो अलाह जो कसम आहे मिलाद अमल शिरक आहे इहो मिलाद न मल्हाइण कसम अथव क़ुरान जो मिलाद न मल्हाइण मुझो तू रड़ियूं करे करे तुझे पीउ भी रड़ियूं कयूं तुझे दादे भी रड़ियूं सुभान अल्लाह करे 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 रत रोई विया सुभान अल्लाह मां लफ्ज़ नथो चवां उहो वञी कब्रुनि में पिया मिलाद मुझे महबूब जो अॻ खां अॻिरो वो मिलाद न था क्यों ना क्यों वो मिलाद का छो था रोक्यो ये मुड़ंदा मोहब्बत वारा मुड़ंदा मोहब्बत वारा हणो नीह मचाई नारा चो या रसूल अल्लाह महबूब जो मिठड़ो नालो केॾो न प्यारो आहे चो या रसूल अल्लाह
मीलाद जो माहवरी थियो सुन्निन जो सीनो ठरी पियो हर आशिक ईद करे पियो दुश्मन करे पियो झुरे पियो दुश्मन करे पियो झुरे पियो मीलाद उन्हें लहे मारा मीलाद उन्हें लहे मारा हणो नीहम जाई नारा जो या रसूल अल्लाह हज़रत क़िबला कुतुब आलम पीर मिठा रहमतुल्लाह अलैहि वटे को मुरीद आयो क़िबला दुश्मन घणे थी गए दुश्मन ने कपड़े सुबह अगू खीसा घतवा अगू 5000 दा नोट घत अतर मार बाह लोड बस दुश्मन दे हल वने टुर अब पैसा वेसी जल वेसी घर वेसी मर वेसी दुश्मन ना विड़ो न उनसा गल्हायो न उनसा झेड़ो न कयो अछो वगो पाए अग्या खीसे में 1000 जो 5000 जो नोट रखी समझो या न समझो मीलाद उन्हें ले मारा हणो नियम जाई नारा चो या रसूल अल्लाह सब नात नबी जी गायो कुरान सा दिलड़ी लायो आखिरी शेरा वाले वारो ओ सब नात नबी जी गायो कुरान सा दिल विंदरायो थोरो या घणो प्या वेरायो मीलाद का ना शर्मायो मीलाद का ना शर्मायो ई दिल बर साईं अर्ज गुजारा मुझो मुर्शिद दिल बर साईं अर्ज गुजारा हणो नियम जाई नारा या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह गाल बुधो मदीने वाले साईं जो शान बि ॿुधव महबूब जे मीलाद जी ॻाल्हि बि ॿुधव हाणे मूंखे इहो त ॿुधायो महबूब जा गुलाम आहियो मदीने वाले साईं सां दिलि बि अथव ॿुधायो त मदीने वाले साईं खे केतिरो तव्हां राज़ी कयो ॿुधायो दिलि खां पुछी ॿुधायो मदीने वाले साईं खे तव्हां केतिरो राज़ी कयो मदीने वाले साईं फरमायो नमाज मुझे अखियुनि जी थधाण हाणे तू मदीने वाले साईं जो आशिक नहीं आशिक मुझे ॿुधाए तो घणियूं नमाज़ूं रोज़ पढ़ंदो केर नमाज़ पढ़ंदो जेके नमाज़ नायो पढ़ंदा अॼु अहद कयो नमाज़ पढ़ंदासीं हथड़ो मथे खणी ऐलान कयो नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह हिम्मत मर्दा मदद खुदा 5 वक्त पाबंदी सां नमाज़ पढ़ो मदीने वाले साईं फरमायो नमाज मुझे अखियुनि जी थधाण तुंहिंजे नबीअ जे अखियुनि जी थधाण नमाज़ हुजे ऐं तूं आशिक सदाई नमाज़ न पढ़ी कहिड़ो आशिक सदबे नमाज पाबंदी सां पढ़ो गुनाह जा कम न कयो पराया नंग न निहारियो पराया लोढ़ा न लताड़जो पराया नंगन में बुरियूं निगाहूं न विझजो दा महबूब जो गुलाम आहीं त पराया हक न खा मिस्कीनन जा हक न खा जे अल्लाह तोखे इक़्तिदार ॾिनो आहे अल्लाह तोखे ताक़त ॾिनी आहे अल्लाह तोखे चङो मुड़स जी पटकी ॿधाई आहे त पुट पराया हक न खा पराया लोढ़ा न लताड़ अॼु तूं पराया हक खाईंदे त अल्लाह वटि बारगाह इलाही में जवाब ज़रूर ॾींदे अॼु तोखां केर पुछे न पुछे अॼु तोखे केर ॾिसे न ॾिसे तूं भली लिखी लिखी गुनाह जा कम कर पर मुंहिंजो रब तोखे ॾिसे थो मदीने वारो साईं तोखे ॾिसे थो ॿुधाए क़ब्र में नबीअ जे साम्हूं ईंदे त मुंहिंजे नबीअ खे त अल्लाह तुंहिंजो इल्मु ॾिनो आहे न महबूब वटि कहिड़ो कंद खणंदे मदीने वारो जे पुछई त उम्मती हे गुनाह छो कई
मुझे पिरी वटि कहिड़ो कंध खणंदे अदा कंध झुकाइण वारो थी बल्कि मदीने वारे साईं खे अहिड़ो राज़ी कर जो क़ब्र में वञी न मलाइका जे पुछनि मन रब्बो का मां दीनो का त मदीने वारो साईं फरमाए त मलाइको छो था पुछोस हे त मुंहिंजो आशिक़ छॾियोस त जन्नत में महबूब जो सच्चो गुलाम थी पंज वक्त पाबंदी सां नमाज पढ़ अल्लाह जो जिक्र कर अल्लाह वारन जी सोहबत में वेहो अल्लाह जे प्यारन जी संगत में वेहो अल्लाह जे प्यारन दोस्तन जी कचहरी में वेहो सिंधीअ में चवंदा आहिनि त कारो बद जे कमरे सां रंग न मटाए आदत मटाए सुभान अल्लाह अदा जे तू नमाजी नथो थी न के नमाजी सां गॾु सुभान अल्लाह आलिम सां गॾु वे के बुजुर्ग सां गॾु वे के अल्लाह जे प्यारे सां गॾु वे उन जी संगत में वेंदे त पंज चङा अमल तू ॾिसी सुभान अल्लाह अदा वक्त जी का बि ख़बर न आहे केॾी महिल मौत थो अचे केॾी महिल इज़राइल जा हथ लीड़ीअ में था पवनि कंहिंखे का बि ख़बर न आहे मरण खां अॻु में कुझु त चङा अमल करे सुभान अल्लाह कुझु त मदीने वारे साईं खे राज़ी कयो कुझु त पंहिंजे पीरीअ सां लहू लायो ईअं न थिए जो मदीने वारे साईं जे आॾो वकंद शर्मसार थी क़यामत में हिक जेॾा जन्नत में वञनि उन महिल तूं शर्मसार थी अदा महबूब जो उम्मती आहीं त महबूब सां वफ़ादार सुभान अल्लाह इंशाअल्लाह नमाज पढ़ंदो जेका नसीहत कई उन ते अमल कंदो अल्लाह करीम असां समूरन खे मदीने वारे साईं अल्लाह मुझो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन महफिल जारी ऐं सारी आहे मूंखे इजाज़त ॾींदो मां वरी हींअर वापसि मोरे वेंदुसि